मां उन सिंध जो मांझी फ़क़ीर आहियां। ही उहा सिंध आहे जिथां रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे जन्नत जी ख़ुशबू अचे थी। ही उहा सिंध आहे जंहिंमां मौला अली खे इल्म जो सिज उभरंदे नज़र अचे थो। ही उहा सिंध आहे जो हुसैन खे इमाम हुसैन खे हसरत थिए थी त मां काश सिंध ॾिसां। जॾहिं असां वटि ही जेको फितने खोरनि जो इस्लाम आयु कोन हो, उन वक़्त में असां मुसलमान हुआसीं, असां सूफ़ी हुआसीं, असां इंसानियत परस्त हुआसीं। जो हुसैन पाक चयो जॾहिं उहे जेके इस्लाम जी दावा कंदड़ हुआ ऐं जेके हुज़ूर ते कलमो भरींदड़ हुआ, उहो ई हुसैन जे साम्हूं हुआ। क़तल करण वारा बि उहा मौला हुसैन उन्हनि खे मुखातिब थी चयो त मूंखे छॾियो त मां सिंध वञा। यानी असां में एतिरी इंसानियत हुई, असां में एतिरो अहसासु हो त ही मूं ते जेके काफ़ी वक़्त खां वठी इल्ज़ाम लॻंदा अचनि त यकीन सम्झो इन में मां कंहिं न को मदरसे खे इनवाल करणु चाहियां थो, न कंहिं मुल्ला या मज़हब खे इनवाल करणु चाहियां थो, ऐं न की हू इनवाल ज़ाहिरी तरह सां को इन मसइले में छा बि आहिनि। इहो मूंखां जॾहिं सूफ़ीअ में तसव्वुफ़ में पेर पातो आहे, उहे कुझु चंद धुरियूं आहिनि जेके चंद अनासिर आहिनि, शिरपसंद माण्हू आहिनि जन जेको 15-20 ॼणनि जो ग्रुप आहे, उहो ही हिकिड़ो आख़िरी ख़तरनाक इल्ज़ाम या एटम बम थी उहो मूंखे इस्तेमालु कयो अथनि। अॻु में अहिड़ा कई जेके सोशल बाइकाट उन्हनि जा पना विरहाइण, उन्हनि जूं ॻाल्हियूं करणु, मूंखे सॼे समाज मां कटणु, घणो कुझु हरकतूं थींदियूं रहियूं आहिनि, लेकिन ही आख़िरी एटम बम मूं ते हयो अथनि। ऐं मां भिटाए चयो आहे त अॻे पोइ मरां मरमरा मारनि में, मथे पोइ पिया खून मुंहिंजो जेॾियूं। जे इन हवाले सां मुंहिंजूं ज़बानूं बंदि थी वियूं, मांझी इन जी ज़बान बंदि कई वई, मांझी खे ख़तमु कयो वियो। मां यकीन सां इहो चवां थो ही सॼी सिंध मांझी आहे। असां सॼो जेको हैदराबाद मां या सॼी सिंध मां असांजा साथी कई आया आहिनि। जे तव्हां ॻाल्हि कई त मांझी फ़क़ीर सिंध जी जेका उहा शनाख़्त आहे जंहिं ते सिंध सदाईं फ़ख़ुरु कयो आहे। सिंध कॾहिं बि मज़हबी इंतिहा पसंदीअ खे ऐं मज़हबी जेको मज़हब कटरपणो आहे उनखे पंहिंजे हंज में जाइ कोन ॾिनी आहे। असां सभु इहो तव्हां ताईं पहुता आहियूं। इहो उन्हनि सभिनी धुरियुनि खे महसूसु करण लाइ, उहे 20 हुजनि, 25 हुजनि या 50,000 हुजनि या 50 लख हुजनि, असां उन्हनि खे ॿुधाइणु चाहियूं था त सिंध जो जेको शऊर आहे एतिरो सघारो आहे, एतिरो ताक़तवर आहे जो उहो तव्हांजे इन शिरपसंदीअ खे साम्हूं ईंदो। ऐं मांझी फ़क़ीर कॾहिं बि अकेलो न आहे। मांझी फ़क़ीर सां पूरी सिंध जो शऊर हिते अचे बि असां इहो मैसेज ॾियणु चाहियूं था त हीअ उहा सिंध कान्हे का जो तव्हां मज़हबी इन में मंदरनि में धमाका कंदव। पूरी सिंध लालकाणे पहुती, शिकारपुर में इमाम बारगाह पहुती, उहा सिंध सेवण जे दरगाह ते पहुती, उहा सिंध अॼु मांझी फ़क़ीर जे आस्थाने ते पहुती आहे। त असां सिंध जे हर माग मकान जी पाण हिफ़ाज़त करे सघूं था। सिंध जी जेको शऊर आहे उनजे अॻियां ईंदो। तंहिंजे करे ई हू केतिरो बि तव्हांखे ड्रिजाइनि, धमकाइनि, तव्हांजी पंहिंजी हिमत बि आहे, जुरत बि आहे, उनखे बि असां सलाम, जेका सग आहे, जेको फ़लसफ़ो आहे या जेको फ़िक्र आहे, उनखे बि असां सलाम पेश कयूं था। पर असां तव्हां सां त गॾु बीठा आहियूं। इहो अॼु ॿुधाइण आया आहियूं त मांझी फ़क़ीर अकेलो कोन्हे को, मांझी फ़क़ीर असां सॼी सिंध बीठी आहे। काफ़ी दोस्त ॿार बीठा फोटो कढनि था।